नाज़रीन हमारे से रहा खबरचार न्यूज़ आयशा हैदर मटियारी रिपोर्ट राणा शमशाद अली के मुताबिक होंडा अल्टस ऑयल एंड स्पेयर पार्ट्स की शाख जो इफ्तिताह कियो पियो इफ्तिताही तकरीब हाल जे ओल्ड नेशनल हाईवे ते कायम कियल होंडा अल्टस ऑयल एंड स्पेयर पार्ट्स की ब्रांच ते हाल जे डीलर डॉक्टर अनवर सोलंकी की मेज़बानी में इफ्तिताही तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में खुसूसी मेहमान सीईओ होंडा अल्टस ऑटोज सुहेल अहमद, रीजनल मैनेजर अर्शमान सरवर, असिस्टेंट मैनेजर सिकंदर आलमानी, मोहम्मद हुसैन टंडोलयार जे डीलर राजा विष्णु दास समेत शहरन स्पेयर पार्ट्स सां लॻपियल दुकानदारन वरियंग में शिरकत कई। इफ्तिताही तकरीब के खिताब कंदे सीईओ होंडा अल्टस ऑटो सुहेल अहमद चयो त मुल्क में वधंदड़ महंगाई की शरह के नज़र रखंदे अवाम के सस्तो ऐं मयारी ऑयल मुहैया करण लाइ हाल समेत सॼे मुल्क में 55 खां वधीक होंडा अल्टस शाखुनि जो इफ्तिताह कयो वियो आहे। हुन चयो त होंडा अल्टस कंपनी हिकु मयार जो नालो आहे जेका पंहिंजे कस्टमर खे शहर ऐं झड़झंग ताईं मयारी सहूलियतूं फराहम करण लाइ कोशा आहे। हुन वधीक तकरीब खे ख़िताब कंदे चयो त होंडा अल्टस कंपनी जो ऑयल ॿियनि कंपनियुनि खां तमामु बहितरीन ऐं जेन्युइन आहे जेको इस्तेमाल करण सां अव्हां जी गाड़ी जे इंजण पिण मज़बूत ऐं पायदार रहे थी। हुन चयो त अवाम खे घुर्जे त होंडा अल्टस जी सर्विस मां भरपूर फ़ाइदो वरितो वञे छाकाणि त होंडा अल्टस कंपनी जो ऑयल अव्हां जे इंजण जी गारंटी आहे। इफ्तिताही तकरीब में आयल मेहमानन के मेज़बान डीलर डॉक्टर अनवर सोलंकी पारां सिंध जी रवायती सूखड़ी अजरकनि जे तोहफ़नि समेत शहरन के होंडा अल्टस कंपनी जा वॉलंटियर गिफ्ट पैक फराहम कया पिया, जॾहिं त रीजनल मैनेजर अर्शमान सरवर, असिस्टेंट मैनेजर सिकंदर आलमानी, मोहम्मद हुसैन ऐं ॿियनि पिण तकरीब खे ख़िताब कयो। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।